नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे भेड़िया रोड का ख़बर ॾींदा आहियूं। भेड़िया रोड शहर के पोस्ट ऑफिस पाड़े के रवासी ट्यूशन ॾियण लाइ आयल उस्ताद पारां 7 सालनि जे मासूम नींगर मोहम्मद अमीन पुट अब्दुल रहमान आराई सां मुबैना बदफ़ेली कई त नींगर पंहिंजे वालिद खे ॿुधाए वरितो। अहिड़े वाक़े बाद ज़्यादती जो निशानो बणियल नींगर जे पीउ अब्दुल रहमान आराई जी फरियाद ते थाणे ते NC दाख़िल कई वई आहे ऐं नींगर खे पुलिस पारां मेडिकल लेटर ॾेई भेड़िया सिटी जे RHC अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त भेड़िया रोड पुलिस नींगर सां मुबैना ज़्यादती कंदड़ जवाबदार ट्यूशन ॾींदड़ उस्ताद अब्दुल समद अंसारी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इन सिलसिले में राब्ते ते भेड़िया रोड पुलिस वाक़े जी तस्दीक कंदे ॿुधायो त इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो ऐं मामले जी शफ़ाफ़ नमूने सां जांच करे रहिया आहियूं। साईं नंढड़े सां इहो नंढड़ो घर पढ़ंदो टीचर ईंदो अब्दुल समद अंसारी। अच्छा। घर पढ़ाइण लाइ। हा। त इन सां मतिलबु ज़्यादती अॼु बि कई ऐं नंढड़े जा मतिलबु कपिड़ा असां ॾिठासीं। अच्छा। त पोइ जेका आहे असांखे थोरो शक थियो, पोइ नंढड़े खां पुछियमि प्यार सां, नंढड़े ॿुधाईंदे पोइ असां रोज़ु मतिलबु जेको आहे नी ग़लति कमु कंदो आहे। अच्छा। त पोइ मां वियमि थाणे, हुते NC कटराए, पोइ हुनखे गिरफ़्तार करायो अथनि। हींअर आया आहियूं हिते मेडिकल जे लाइ। मेडिकल जे लाइ हिते आयो? मेडिकल जे लाइ। हींअर डॉक्टर साहब ॿुधायो आहे त ज़्यादती थी आहे। अच्छा, ज़्यादती थियल आहे? जी जी। अंदरि सोजन आहे ऐं जो मतिलबु चेक डॉक्टर साहब हींअर रिपोर्ट मोकिलींदा, हाणे टेस्ट लेबॉर्ट्री मोकिलींदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।